भी पान संभालण लाइ तैयार न। हेॾा अज़ाब करोना वारो अज़ाब ॾिठो, हेॾो अज़ाब मींहं ऐं बरसातुनि वारो अज़ाब ॾिठो, हेॾो अज़ाब महांगप वारो ॾिसूं था, हेॾो अज़ाब हवाउनि ऐं तूफ़ाननि वारो ॾिसूं था। पर पोइ बि मस्जिदियूं वेचारियूं वीरान, पोइ बि क़ुरान शरीफ़ जे ॿुधण लाइ तैयार न आहियूं, पोइ बि क़ुरान शरीफ़ जे पढ़ण लाइ तैयार न आहियूं, पोइ बि नेक बणजण लाइ तैयार न आहियूं। हेॾा हादसा था ॾिसूं, पोइ बि असांखे मौत यादि नथो अचे। खेरपुर नाथन शाह जा माण्हू वीचारा बोड जे करे लॾे वञी कराची वेही रहिया। वीचारनि खे हाणे ख़बर पई त ॻोठ मां पाणी लथो आहे। ख़ुशीअ में वीचारनि कोच कराई आहे, कोच ते वेठा आहिनि, खिलंदा ऐं ॻाल्हाईंदा था अचनि। इहा वीचारनि खे ख़बर ई न आहे त हज़रत इज़राइल नूरियाबाद असांजे इंतज़ार में बीठो आहे। जीअं जो कोच जी नूरियाबाद पुगी रड़ियूं पइजियूं हुयूं कोच में, त अलाए छा जी धपा, अलाए छा थो सड़े। अञा डेवर बिरे कई आहे, बाहि भड़को ॾेई पोएं पासे ॾों अंदरि कोच में घिरी पई। अल्लाह अकबर कबीरा, माण्हुनि भॼ भॼा कई। पोइ बि 30 माण्हू सड़ी कोयला थी विया। ऐं ॿुधायो पियो वञे त 18 त हिकु घर जा भाती आहे। वरी इन जे कॾ ॿियो वाक़ियो थियो। वीचारा खेरपुर मीरज़ जा माण्हू, फुलपुरा बिरादरीअ जा माण्हू वीचारा वेगन भरे निकिता कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते घुमण जे लाइ। इहा वीचारनि खे ख़बर ई न आहे त सिवण में हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आहे। 100 फुट जो घारो रोड खे लॻो पियो, वेगन जी पाणीअ में किरी पई। अल्लाह अकबर कबीरा, हिक घर जा 22 भाती तड़पी तड़पी मरी विया, जिन में नंढा ॿार बि आ, जिन में मर्द भी आ, जिन में मायूं भी हूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, वरी हेॾे कॾियारे ॾे हिक ॻोठ जा माण्हू वीचारा वेगन भरे निकिता त कराची कमाइण लाइ था वञूं, मज़दूरी करण लाइ था वञूं। इहा वीचारनि खे ख़बर ई न आहे त रस्ते में मांझनि वटि हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आ। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, जीअं जो मांझनि पुगा वञे ट्रक सां टकर लॻो आहे वेगन जो, थॾे ते 10 माण्हू चिथजी मरी विया, वरी 5 मरी विया, वरी 3 मरी विया। हिक ॻोठ में 18 जनाज़ा, 18 एम्बुलेंसूं आयूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, ओ बि असां सुधरण लाइ तैयार न आहियूं। असांजे मथां रोज़ मौत जा लामारा, रोज़ मौत जा चक्कर लॻा पिया आहिनि। होॾे तुर्कीअ जे पासे ॾे हा वीचारा माण्हू पंहिंजनि बंगलनि में वेठा, मालातुनि में वेठा, पंहिंजनि फ्लैटनि में वेठा। ख़बर न पई 40 सेकंड रुॻी ज़िलज़िलो आयो, लोॾो आयो ज़मीन खे। माण्हू पंहिंजनि बंगलनि में, पंहिंजनि बचनि ॿारनि समेत बंगलनि में, फ्लैटनि में, महलातनि में दॿिजी विया। उते जो उते वीचारा फतकी फतकी अंदरि मुआ। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ॿुधायो थो वञे त 50,000 लाश निकिता आहिनि, अञा जनाज़ा मलबन में फाथा पिया आहिनि। इहा इंसान जी ज़िंदगी, आया इंसान जी हयाती। अलाए छा ते आकड़ आहे, अलाए छा ते वॾाई आहे, अलाए छा ते तकबुर आहे, अलाए छा ते गुरूर आहे, अलाए छा ते लापरवाही आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, रोज़ बरोज़ जनाज़ा ॾिसूं था, रोज़ बरोज़ लाश ॾिसूं था, रोज़ बरोज़ ऐलान ॿुधूं था। अॼु फिलाणो मरी वियो, कल फिलाणी मरी वई, हुन अटीअ खे अटैक पियो, हुन वीचारे जो मथो फाटी पियो, हुनखे गोरी लॻी, हो बुखार में मरी वियो, हो एक्सीडेंट में मरी वियो, हुनजा गुर्दा फेल थी विया। ओ मुंहिंजा अज़ीज़, इहो रोज़ बरोज़ ऐलान, रोज़ बरोज़ इहे ख़बरूं ॿुधूं था। पोइ बि असांखे पंहिंजो मौत यादि न आहे, पोइ बि पाण खे पंहिंजी क़बर यादि न आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा
वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान कुरान। पनवाकिल अब्दुस्समद दिल रोए थी अलाए छा थियो आहे मुसलमाननि खे न वाइज़ था समझ में अचनि न क़ुरान थो समझ में अचे न मौत थो समझ में अचे। ओ इहो असांजा कलू बकारा थी विया जेका हाणे चाची ॻाल्हि कई राग ॿुधी ॿुधी इहे मोबाइलूं ॾिसी ॾिसी गुनाह करे करे पंहिंजा कल्ब कारा करे छॾिया। अल्लाह मेहनत जी ज़रूरत आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां अॼु तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा सब तबलीग कयो सब कुरान शरीफ के पढ़ो सब कुरान मजीद बुधायो चलो एक बे के गुनाहन एक बे के नेकिन जो हुक्म तामरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर। ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह ताला तव्हां जे मथां इहो हुक्म लाज़िम कयो आहे रुगी मौलविन जे मथां न आहे त उहे तव्हांखे वाइदो कनि कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। अल्लाह फरमायो नबी साईं जा जेके भी मर्द मायूं उम्मती आयो तव्हां सभिनी जे मथां लाज़िम आहे हिक ॿिए खे गुनाहनि खां छॾियो हिक ॿिए खे नेकिन जी तलकीन कयो हिक ॿिए खे वाइद कयो हिक ॿिए खे तबलीग कयो एक ॿिए खे सही माना में मुसलमान बणजण जे हाँ हाँ तकरीर करे समझाणी ॾींदे एक ॿिए खे तैयार कयो आखिरत जे लाइ जन्नत जे लाइ कब्र के बिश्त जे बाग बनाइण जे लाइ मौत वारी घड़ीअ खे हाँ हाँ आराम में फरत वारो बनाइण जे लाइ मेहनत कयो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। नारे तकबीर, शानी कुरान, शानी मुस्तफा, शानी सहाबा, शानी अहल बैत, अज़मत कुरान, अज़मत सहाबा, ताजदार खत्म नबुव्वत, ताजदार खत्म नबुव्वत। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मरण वारो जेको वक़्तु आहे उहो बि ॾाढो ॾुखियो अथव। ईअं न सम्झो त बसि दुनिया जो जान बसि माण्हू छॾे ईंदो ख़बर न पवंदी। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असां गुनाहगारनि जा अहिड़ा ख़तरनाक मौत ॾिठा आहिनि जो मां जॾहिं बि उहे वाक़िया बयानु कंदो आहियां उहो सॼो वीडियो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ईंदो आहे दिलि रोई पवंदी आहे दिलि तड़पंदी आहे त आख़िर मुसलमाननि खे कीअं नेकोकार बणाइजे।